जी शाह साहब कंटिन्यू कयो तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे। उसाम शिकारपुर त अदीबन ऐं शाइरनि जो शहर आहे। असांजे हिकु त्रिमूर्तीअ जा ॿ वॾा शाइर जेके आहिनि शेख अयाज़ ऐं पंहिंजो शामी शिकारपुर सां तालुक़ु। इहा असांजे शिकारपुर वारनि खे इन ॻाल्हि ते ख़ुशी थींदी आहे ऐं फ़ख़ुरु बि करणु खपे। त शिकारपुर मां चवंदुसि त उनजे मिज़ाज में शाइरीअ जो उर्स शामिलु आहे। शिकारपुर जे मिज़ाज में हिकिड़ो जमियतुल शुरा वारो दौर जेको उन ज़िक्र असां कयोसीं त उन जो जा असर पोइ बाद में बि रहिया। असां जिन शाइरी कई उन फारसी ज़िद शाइरी जंहिंखे चइजे या फारसीअ जे रवायतुनि वारी शाइरी चइजे या फारसीअ जी जेको तशबीहूं तमसीलूं या इस्तारा या ज़ेर इज़ाफ़त इस्तेमालु पए थी त उन में जेकॾहिं नक्श नायाब मंगी साहब जो ज़िक्र असां करे सघूं था। उन में पंहिंजो अनवर फिगार जो असां ज़िक्र करे सघूं था। अनवर फिगार जेको आहे इन असर खां अॼु कोन्हे। उन जेका मूं अॻु में ज़िक्र कयो जेका रवायत हुई जेका जमियतुल शोरा वारा छॾे विया उन जा असर जेके आहिनि पढ़ादा उहे गुंजा बाद में। उन खां पोइ जेका सही माना में असांजी जेका जदीद शाइरी थी आहे शिकारपुर में उन में खोड़ सारा नाला खणी सघजनि था। उन में आगा सलीम शाइर बि आहे। हालांकि आगा सलीम बुनियादी तौर शाइर न आहे उन फिक्शन राइटर आहे ऐं नाविलिस्ट आहे। बुनियादी तौर नाविलिस्ट आहे आगा सलीम। उन जी धरती रोशन अथर जेको हमाउस इन ॾाढो सुठो नाविलिस्ट आहे। त उन बि आगा सलीम शाइरी कई। उन खां बेदल मसूर जेको आहे कहानीकार हुयो। बेदल मसूर ॾाढियूं सुठियूं प्यारियूं कहानियूं लिखियूं पर बेदल मसूर शाइरी बि कई। त असां जॾहिं शाइरनि जे उन सफ़ मां अलॻि त न कंदासीं बेदल मसूर खे। त अहिड़े नमूने जेको असांजे दौर में जेका शाइरी कई वई उन जो जॾहिं मां ज़िक्र थो कयां त उन में पीर मोहम्मद किला जो ज़िक्र अची वियो। उन में मुमताज़ मंगी शाइरी कई। ॾाढा उन प्यारा नज़म चया आहिनि जेके तव्हांजे माए शिकारपुर में तव्हां उन्हनि खे शामिलु कयो आहे। ऐं उन खां पोइ जेके असांजा कहाणीकार जेके शिकारपुर जा आहिनि उन्हनि में आगा सलीम त हिकिड़ो सुठो फिक्शन राइटर आहे। असां उन्हनि जो फ़ख़्र सां ज़िक्र करे सघूं था। उन खां पोइ ॿिया जेके नौजवान कहाणीकार असां वटि आहिनि उन्हनि में मां ज़िक्र डॉक्टर एजाज़ करणु चाहींदुसि। डॉक्टर एजाज़ सुठो कहाणीकार आहे। असांजे सिटिंग्स में बि कहाणियूं पढ़ंदो रहियो आहे ऐं दोस्तनि साराहियो आहे उनजी कहाणियुनि खे। उन खां पोइ असां वटि पंहिंजो मंज़ूर खोसे कहाणियूं लिखियूं हुयूं। उहो थोरियूं कहाणियूं मंज़ूर खोसे जूं बाद में उन वरी उहो लिखण वारो सिलसिलो उनजो अलाए छो त उन खां पोइ मूं बि कहाणियूं लिखियूं। मूं सिटिंग्स में पेश कयूं पई। असां वटि कहाणीअ जा नक़ाद बि हुया। वरी असां वटि कहाणीअ जो सुठो नक़ाद पंहिंजो ज़ाहिद सिंधू बि आहे हुयो। ऐं जॾहिं कहाणियुनि ते ॻाल्हायो वेंदो हो त ज़ाहिद सिंधू जी राय ॾाढी बरजुस्ती हूंदी ऐं उनखे ज़ाहिद जो मां उहो ॾिठो दौर त अमर जलील जूं कहाणियूं पढ़ी ज़ाहिद सिंधू नारा खणंदो हो। त इहा हिकिड़ो दौर हुयो जंहिंमें अमर जलील खे नौजवान पढ़नि पिया। त ही असांजा दोस्त आहिनि। उन्हनि में जेके असां नौजवान शाइर आहिनि उन्हनि में तव्हां अचो था हुसाम तव्हां ॾाढा प्यारा नज़म लिखिया। ख़ासि तौर ते मां सम्झां थो त तव्हां आज़ादु नज़म जा शाइर आहियो।
तव्हांजा जेके तवील आज़ाद नज़म मूं ॿुधा मुख़्तसिर आज़ाद नज़म बि तव्हां चया आहिनि त उहे पंहिंजे जाइ ते साराहण लाइक़ु आहिनि वाखण लाइक़ु आहिनि ऐं इन में मां घटि में घटि कंजूस कोन थींदुसि राय ॾियण में असांखे छॾियो त इहे ख़ुदि पीर मोहम्मद कैलाश जो ज़िक्र आहे उन नसरी नज़म चया असां वटि आदर्श आहे इरशाद अहमद शेख जे नाले सां शुरू में लिखंदो बाद में हुन आदर्श जे नाले सां लिखणु शुरू कयो त हुन होली सोली आहे नसरी नज़म जो शाइर अच्छा ॿिया अदबी संगत में काफ़ी शाइर हुया हा मतिलबु नसरी नज़म सलमान सूमरो लिखंदो हा सलमान सूमरे अकबर सूमरो लिखिया थोरा लिखिया ऐं अकबर सूमरे नज़म चया ख़ालिद बीसर हो असल में इहो जेको ख़ालिद बीसर जो सलमान सूमरो ऐं पंहिंजो अकबर सूमरो सलमान सूमरो ख़ालिद बीसर जेके आहिनि इहे असुल में उर्दू शाइरी खां वरी हेॾे आया सिंधी शाइरीअ जे तरफ़ माना उहो ज़मानो हुयो माना पहिरियां छा उर्दू में कंदा हुआ हा अच्छा उहो ज़मानो हुयो जॾहिं पंहिंजो अदब लतीफ़ मैगज़ीन लाहौर मां जेको निकिरंदो हो या लाहौर जो जेको इंफॉर्मेशन प्रेस इंफॉर्मेशन वारनि जो मैगज़ीन आहे मायनो में असां छपियासीं उन वक़्तु एजाज़ उर्दू में नज़म लिखिया पए एजाज़ हुयो शिकारपुर जो शाइर उर्दू में नज़म उन कया उन खां पोइ ज़िया लिखंदो उर्दू में नज़म नसरी नज़म जेके अदब लतीफ़ में छपिया माहिरो में छपिया तजदीद नो मैगज़ीन निकिरंदो रावलपिंडी मां उन में छपिया त इहा असां पाण जेका शाइरी उर्दू में कईसीं अच्छा हिकिड़ो शाइर ॿियो इशफ़ाक़ आज़र सुठो शाइर हुयो बि इहो बि अदबी संगत में हा इशफ़ाक़ आज़र बि अदबी संगत में मूं हुनखे न ॾिठो बाक़ी इशफ़ाक़ आज़र रेयर को कंहिं सिटिंग्स में ईंदो हुजे त अलाह थो ॼाणे बाक़ी इशफ़ाक़ आज़र बि नज़म जो शाइर हा ऐं एजाज़ मंगी जेका शाइरी कई शुरू में हुन ते शेख अयाज़ जी छाप घणी हुई सही माना हिकिड़ो फैशन बि थी वियो शेख अयाज़ वारे जे डिक्शन में या शेख अयाज़ जे ततबा में शाइरी करणु हिकिड़ो फैशन हुयो उन फैशन उन दौर में पंहिंजो स्टाइल क़ाइमु न करे रखी सघिया हा उन में एजाज़ मंगी जेका शाइरी कई उन में ख़ुदि शेख अयाज़ हुनखे चयो त तूं मुंहिंजो तसलसुल आहे मूंखां पोइ जेको जी टही जेका आहे शाइरी सुठी कई तमामु शाइरी हुन वॾी ऐं मां सम्झां थो हिन ओपेरा बि लिखियो हुयो ओपेरा बि लिखिया पर इन जे करे जो हू पंहिंजो डिक्शन क़ाइमु न रखी सघियो न करे सघियो क़ाइमु ऐं हुन हू शेख अयाज़ खां मुतासिर हो शेख अयाज़ जी मोहबत में अक़ीदत में उन जे ततबा ते उन जे डिक्शन में खे अपनायो ऐं जंहिंजे करे हू पंहिंजो डिक्शन हुनजो न हुयो जंहिंजे करे बाद में हुन में वरी अचे थो पंहिंजो डिक्शन अचे थो बाद में हुन जेका ओपेराऊं लिखियूं आहिनि उन में हुनजी पंहिंजी सुञाणप आहे पंहिंजे डिक्शन जी मख़सूस डिक्शन अच्छा ॿिया अदबी संगत जा के बरजुस्ता शाइर जेके तव्हां मतिलबु सम्झो पिया हिन दौर में सुठो पिया लिखनि मतिलबु उन हवाले सां तव्हां कीअं पिया ॾिसो पहिरियों अदबी संगत खे हींअर शिकारपुर जी अदबी संगत खे शिकारपुर जी सिंधी अदबी संगत जो गनीमत आहे जो हिन कहतुर रिजाल वारे दौर में शिकारपुर में सिटिंग्स थियनि थियूं पर सिटिंग्स में उहो मयार कोन्हे उसाम उन उहा जेकॾहिं मयारी जेकॾहिं शाइरी करे पियो त असांजी मुमताज़ मंगी करे पियो उहो खणी ईंदो आहे कॾहिं कॾहिं मूं हाणे बेत काफ़ी अर्से खां मूं सिटिंग्स में न पढ़ी पई काई शइ छो त नसुर जे तरफ़ जो हलियो आहे पर हाणे मूं बेत लिखां थो ऐं उहे सिंधी उहे बेत मूं सिटिंग्स में पेश कया